जा तो मल उमर ईद सोसां वरती सुमरा वही वीचारन विसरी ख़ुशी ऐं ख़रीद सिकन कया शहीद मारू जे मलहीर जा। अलमियाती एहसास आहिनि तहरीर उमाणी टंडो बागु लॻोठ वसंत खान चांडियो जे मागन खां असांजो इंतहाई महबूब दोस्त खान मोहम्मद चांडियो। घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा कॾहिं मंझि कोटनि त कॾहिं राही ऋण जा। हा हीअ अलमियो बि अखियुनि जा बंद टोड़े थो छॾे मुख़्तियार भाउ। इन्हनि विछोड़नि खे कहिड़ो नाम ॾिजे। विछोड़ो लफ़्ज़ी सदियुनि जो सदमो हूंदो आहे। धरती माता ते जीवत लाइ अनेक विछोड़नि जा वलाप वक़्तनि ब वक़्तनि ईंदा रहंदा आहिनि ऐं दुनिया में इन सदमनि जी पैमाश लाइ अॼु ताईं का बि साइंसी टेक्निकल नई कोज़ार कढी सघी आहे ऐं नई विछोड़नि खे रोकण लाइ को महफ़ूज़ इदारो जुड़ी चुको आहे। जीअं जापे लाइ पनाह वठी पोयनि खे राहत बख़्शे त के शाइर चवाणी त विछोड़ा कहत ते कारो विछोड़ा वाह जहिड़ा थे विछोड़ा दिल वारनि जा वॾे हिकु घाव जहिड़ा थे विछोड़ा ज़िंदगी सारी करे बि राग वेंदा थे विछोड़ा रोज़ ईंदा थे विछोड़ा रोज़ वेंदा थे विछोड़ा साह नींदा थे विछोड़ा साह नींदा थे। मञूं था मुख़्तसिर सफ़र वारी ज़िंदगी हिकु ॾींहुं खुटणी आहे ऐं खुटी बि वेंदी। अणमुदाइता विछोड़ा हयाती जे गुलशन खे ईअं उजाड़े छॾींदा आहिनि जीअं के बाग़ जो माली मरी वञे ऐं उहो बाग़ बहारनि जी सूंहं विञाए वेहे त साईंदाद चवाणी त असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी विछोड़नि वढियासीं इहो छॾ खणी अवां खां उथियासीं सिधो समुंड ते उते कीअं थियासीं इहो छॾ खणी असीं कीअं जियासीं इहो छॾ खणी। हा मुख़्तियार भाउ मुंहिंजे थर ते ईअं त केतिरा ई तारीख़ी सदमा आया पर उन रेगिस्तान थर जे उजागर वारनि भिटनि उहे सभई अलमिया सीने में समाए छॾिया। पर अॼु बि यादि अचनि थियूं उहे दर्द कथाऊं यादूं त अखियूं ज़ारो क़तार रोअण लॻनि थियूं। पर वटा जे विया वरी नज़र न आया सुहिणियुनि सुपेरनि खे ॾिठे ॾींहं थिया अला कीअं हुया हाणे कीअं था सिपरी वारी सिट सेड़ींदे असां घर भातियुनि भाइरनि भेनरुनि खे असांजी वॾी भेण अकेलो करे पंहिंजे परवरदिगार वटि पहुती। सच पुछी त भाउ मुख़्तियार वॾी भेण जो विछोड़ो दिलनि ते वॾा घाव विझी वियो। अॼु बि चिटो ॾींहुं अभागो यादि अथमि 25/12/2019 ते असांखे अकेलो करे पंहिंजे हक़ीक़ी रब वटि पहुती ऐं ॾुख विछोड़ा शायदि असांजे मुक़दर में लिखियल हुया तॾहिं त मिलनि पिया। बसि असां पंहिंजे रब जे रज़ा ते राज़ी रहियासीं ऐं मौत खे मयारूं ॾींदा रहियासीं त मार पवई मौत तूं अणमुदाए तो आएं घाई अहिड़ा गुल जिन मुंद न हुई मरण जी। मुख़्तियार भाउ भेण हिकु अज़ीम रिश्तो आहे ऐं वॾी भेण माउ जी मिसल हूंदी आहे पर असांजे समाज में भेणुनि जो क़दुरु न आहे हूंदो। पर सच पुछी जॾहिं भेण असांखे अकेलो करे पंहिंजे हक़ीक़ी मालिक परवरदिगार वटि पहुती त अखियूं ज़ारो क़तार रोअण लॻियूं ऐं पंहिंजे परवरदिगार ॾे ॿाॾाए चवणु लॻासीं मुंहिंजा मालिक साईं तूं पंहिंजो करम फरमा तूं पंहिंजो रहम फरमा मुंहिंजा अल्लाह असांजे भेण खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमा आमीन।